दड़ो ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल खांपुर, लायकपुर, बनून, बचलगंगो, हुसैनपुर, कंदड़ो, अकबर शाह जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में मलेरिया वबाई शक्ल अख़्तियार करे वरिती। कुझु ॾींहं अॻु थियल बरसाति खां पोइ शहर तोड़े ॻोठनि में मच्छरनि जो आज़ार वधी वियो। मलेरिया तेज़ी सां पखिड़िजण लॻी। सभई मासूम ॿार तोड़े वॾा मलेरिया में वठिजी विया। रॉयल हेल्थ सेंटर दड़ो में BHU कांदड़ा, BHU बनून, राउट ऐं BHU लायकपुर में हिकु महीने अंदरि मलेरिया जा 500 केस पॉजिटिव आया। मलेरिया में तेज़ी सां इज़ाफ़े खां पोइ सरकारी तोड़े ख़ानगी अस्पतालनि में मरीज़नि जी रश लॻल। मुख़्तलिफ़ सरकारी अस्पतालनि में बुनियादी सहूलियतुनि जी खोट सबबि इलाज लाइ ईंदड़ मरीज़ सख़्त परेशान। जॾहिं त सजावल ज़िले जो सिहत खातो ख़ासि तौर मलेरिया वारो खातो अञा ताईं गफ़लत जी निंड सुतल आहे। हितां जे रहवासी अनवर, मल्ला, इक़बाल, मेमून, मुश्ताक, सूमरो, वफ़ा, मुश्ताक लाशारी समेत ॿियनि मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि मुतालिबो कयो आहे त अस्पतालनि में सहूलियतूं फ़राहम करण सां गॾु हंगामी बुनियादनि ते शह तोड़े ॻोठनि में मच्छर मार फुहारो करे माण्हुनि खे मलेरिया खां बचायो वञे।